बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। ही त ही अलारो महीनो ऐं ही उस अॼु खां न असांजे ॾाॾा साईं कई में जहां उन्हनि जी जॾहिं खां उन्हनि इहो उस मुबारक शुरू कयो, अलाह पाक जे करम सां मदीने वारे जी नज़र सां ही उस में बरकत करे थी वधे पियो। तादाद जी मजमू को एक्यूरेट फिगर आउं नथो ॿुधाए सघां त केतिरी आहे, पर हज़ारनि जी तादाद में माण्हू था हुजनि। जेतिरा पिंडाल में माण्हू आहिनि उन खां ॾेढुणा या ॿीणा माण्हू ॿाहिरि था हुजनि, त पिंडाल नाकाफ़ी थी थो वञे थो अॼु। बाक़ी जलसे जुलूसनि जो कमु जमायत जा ख़लीफ़ा जेके पंहिंजो सभु रज़ाकार इंतिज़ामिया सभु गॾिजी संभालियूं था, तमामु वॾो थो हुजे, ज़िमेदारी बि तमामु वॾी थी हुजे, पर सच पुछो त ईअं कमु थी थो वञे जो असांखे का ख़बर बि कोन पवे त छा थो थिए कीअं थो थिए। त इन हवाले सां भई अलाह ऐं अलाह जे रसूल जे अॻिते नारा था लॻनि, तनक़ीद हुक़ूक़ुल इबाद ऐं हुक़ूक़ुल वालिदैन ॿुधायो थो वञे, जेको ॿुधायो थो वञे उन बारे में जलसा जुलूस डिसिप्लिन तव्हां ॾिठो